अस्सलाम वालेकुम नाज़रीन, BH न्यूज़ में वहाँ सभिनी खे भलीकार। नाज़रीन, पूरी सिंध जी फैज़गंज में भी होली जो त्योहार उरू ते पहुतल आहिनि। हिंदू बिरादरी इंतहाई जोश ऐं जज़्बे सां पंहिंजो त्योहार मल्हाए रही आहे। उन हवाले सां असांखे वधीक आगाह कंदो फैज़गंज मां अली मोहम्मद। जी अली मोहम्मद, ॿुधाइजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जिते सॼी सिंध में जेको आहे होली जा रंग निखरी आया आहिनि, उते जेको आहे फैज़गंज जी ॻाल्हि कजे त फैज़गंज में जेको आहे हिंदू बिरादरी जेका आहे उहा पंहिंजी जेको आहे थी होली जो जेको ॾिणु आहे उहो मल्हाए पई। ऐं जेको आहे जेके बि हिते हिंदू बिरादरी जा माण्हू आहिनि उहे जोश ऐं जज़्बे सां जेको आहे पंहिंजो ॾींहुं मल्हाइनि पिया। अचो त हिते जेके असांजा हिंदू बिरादरी जा दोस्त गॾु आहिनि हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे केतिरी ख़ुशी आहे ऐं हू इनखे कीअं पिया ॾिसनि। खुशी आहे पूरी सिंध में खुशी आई है न तो असांजी आहे न पूरी इंडिया ताणी माने जेको खुशी आहे खुशी जेको असां कयूं था तो इहो तव्हां सिंधी तव्हां इहे न सोचो त अलाए ख़ुशी था कनि या हमेशह रंग ठाणनि हे भले ज़मीनदार जे अमीर जे पीर जे फ़क़ीर उनखे रंग लॻे त इन में चिड़णु न खपे। इन में तव्हांजो बोझ जेको आहे न ख़तमु थी थो वञे। नंढो वॾो ॾिसंदो त उनखे माना रंगनि खां भरियल ई आहे। उन खां पोइ जेको असांजा जेके सिंध में इहे केनाल निकिरनि पिया था उन जे लाइ असां मुज़ामित कयूं था। कैमरा टीम सां गॾु अली मोहम्मद भंगू, DH न्यूज़, फैज़गंज।